वहां खां पुछन पिया रेडियो वारा इंटरव्यू में त साईं तव्हांजी का नौकरी मां चयो आहे चईं कहिड़ी मां चयो अल्लाह ऐं अल्लाह जे महबूब जी सना कना चई मां साईं सरकारी था पुछूं मां चयो इन खां वधीक मां कंहिंखे सरकार मञाई कोन थो नंढड़े खां वठी अल्लाह ताला इहा ड्यूटी ॾिनी आहे मां रब खां ॾाढो ख़ुशि आहियां पंहिंजे रब जे करम नवाज़ी रब साईं मुंहिंजी चूंड कई ग़रीब घराणे जो हिकिड़े झंग मां ॿार खे पैदा करे अल्लाह ताला पंहिंजो फज़ल फरमायो मां वरी रब खां दुआ थो कयां त बाक़ी हयाती बि शल पंहिंजी करम नवाज़ी फरमाए नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत जमीयत उलमा इस्लाम अगे मेरे भेट मां आयो हो कुछ बेमज़गी थी पई मां भी मोकली बस इन में कारब जी हिकमत अजो अल्लाह ताला मौको ॾिनो आहे पुछो मान से तव्हांजो टाइम पाबंदी न आहे जिते अचे जेको चओ हाणे मां भी जेसिताईं हाणे तंग न थियनि तेसिताईं हाँ पांजी नौकरी तो बुधाया मां अल्लाह दुआ तो कयां त अल्लाह ताला सभिनी खे इहा नौकरी नसीब फरमाए ओ ॿियो त परे रहियो पर निंड में भी महबूब मोहम्मद करीम जो नालो मुबारक ज़ुबान ते ॿियो छा कंहिं महिल ॾिस त कहिड़ी स्टेज ते आहियां कंहिं महिल कहिड़ी स्टेज ते कंहिं महिल कहिड़ो हमद थो पढ़ां कंहिं महिल कहिड़ो मुस्तफ़ा जो शान थो ॻायां रब खां दुआ आहे त आख़िरी घड़ियूं बि छल पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए नौकरी चई भली आ नौकरी मुंहिंजी भली आ नौकरी मुंहिंजी भली आ नौकरी मुंहिंजी कंदो आहियां सना ख़्वानी भली आ नौकरी मुंहिंजी भली आ नौकरी मुंहिंजी कंदो आहियां सना ख़्वानी खुदा जा खास शुक्राना खुदा जा खास शुक्राना संदस एहसान लासानी भली आ नौकरी मुंहिंजी अदब अखलाक इज्जत जे मिलण जो को न काथो आ जकी इन्हें तारीफ सना महबूबन करीमन जे सना जे करे अल्लाह ताला इज्जत ॾिनी आहे मुंहिंजे तसव्वुर खां मथे उहा जेको मां रब जो करम नवाज़ी उहा मां थो ॼाणा अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला शल क़ाइम रहे थोड़ो तवज्जो चई अदब अखलाक इज्जत जे मिलण जो को न काथो आ अदब अखलाक इज्जत जे मिलण जो को न काथो आ निहायत क़ुर्बदारी सां निहायत क़ुर्बदारी सां कंदी आ ख़ल्क़ मेहमानी निहायत क़ुर्बदारी सां कंदी आ ख़ल्क़ मेहमानी भली आ नौकरी मुंहिंजी चवा मौलूद थो तोड़े कयां थो शौक़ खे पूरो चवा 1968 खां शुरुआत 1968 70 में पहिरियों दफ़ो लाउड स्पीकर ते 70 में मूंखे यादि आहे त मां शेर लाउड ते कहिड़ो पहिरियों ॻायो उहो 70 वारी इलेक्शन हुई मां चयुमि त मुस्लमान ॾियो वोट क़ुरान खे बचायो अदा पंहिंजे ईमान खे 1970 में कॾहिं 1900 लाउड स्पीकर ते ऐं मूंखे यादि आहे हिकिड़े मां शेर ॻाइमि पियो त हिकिड़ो वॾेरो 10 रुपया कड़क खणी अचे मूंखे ॾिनई उहे 10 रुपया अञा ते मूंखे विसरनि नथा 1970 हाणे त रब जी करम नवाज़ी अल्लाह साईं पंहिंजो फज़ल फरमायो तवज्जो चई चवां मौलूद थो तोड़े कयां थो शौक़ खे पूरो चवां मौलूद थो तोड़े कयां थो शौक़ खे पूरो मिले तनख़्वाह थी अणगण
इहो बि वॼो तव्हांखे ॿुधाईंदो हलां लौड ते बबांगे दोल लिकियल छपियल ॻाल्हि न तॾहिं खां वठी अॼु ॾींहं ताईं कॾहिं बि मां पैसनि जी कंहिंसां डिमांड न कई आहे त हेतिरा पैसा मूंखे ॾे पोइ मां अचां कॾहिं ईअं बि न कयो अथमि त विचें खे चवां त मूंखे पैसा वधीक वठी ॾे त पोइ अचां इहा रब जी करम न काथऊं घणो काथऊं थोरो ईअं ॾेई छॾियो अथई जो माशा तवजो तवजो छा थो चवां चई चवां मौलूद थो तोड़े कयां थो शौक़ खे पूरो मिले तनख़्वाह थी अणगण मिले तनख़्वाह थी अणगण ख़ुदा जी आ मेहरबानी मिले तनख़्वाह थी अणगण ख़ुदा जी आ मेहरबानी भली आ नौकरी मुंहिंजी हे त रब जी करम नवाज़ी मांखे छा करणो खपे मांखे रब जो शुक्रियो अदा करणो खपे तकब्बुर वॾाई न रब जो शुक्र रब जा एहसान चई त चपन ते ज़िक्र पंहिंजो ऐं रखई महबूब पंहिंजे जो चपन ते ज़िक्र पंहिंजो ऐं रखई महबूब पंहिंजे जो सहाबा अहल बैतन जी सहाबा अहल बैतन जी कयां थो आऊं दरबानी सहाबा अहल बैतन जी कयां थो आऊं दरबानी भली आ नौकरी मुंहिंजी गुनाहन खां बचाए रब सवाबन में सफर आहे गुनाहन खां बचाए रब सवाबन में सफर आहे तकब्बुर खां सदा तौबा तकब्बुर खां सदा तौबा ऐं खुश अखलाकी ईमानी तकब्बुर खां सदा तौबा ऐं खुश अखलाकी ईमानी भली आ नौकरी मुंहिंजी अदा ॿुधाईंदो त सरकार रिटायर लाइ कॾहिं कंदी आहे पाण थी वञे अॻ में त संदसि मर्दी न त ज़ोरीअ कॾहिं कंदसि 60 हमारी उम्र हींअर 70 खां मथे माना त रिटायर अल्लाह अमान में रखिजो रिटायर मरण ते घड़ीअ छल नौकरी कान चई त रिटायर नौकरीअ इन खां न मूंखे छल करे मालिक रिटायर नौकरीअ इन खां न मूंखे छल करे मालिक हयाती भर इहा ड्यूटी हयाती भर इहा ड्यूटी दिया वेठो बासानी भली आ नौकरी मुंहिंजी ऐं जन्नत में बि साईं जे हुजां मौजूद महफ़िल में ऐं जन्नत में बि साईं जे हुजां मौजूद महफ़िल में ॿुधायां हमद ऐं नातूं ॿुधायां हमद ऐं नातूं हुकुम फरमाए जे जानी ॿुधायां हमद ऐं नातूं हुकुम फरमाए जे जानी भली आ नौकरी मुंहिंजी ख़ुदा जा खोड़ थोरा ऐं अञा भी थोरा फरमाए ख़ुदा जा थोड़ थोरा ऐं अञा भी थोरा फरमाए रफ़ीक़ अहमद सवार बजे रफ़ीक़ अहमद सवार बजे
करम जे आहे बैरानी भलिया नौकरी मुंहिंजी कंदो आहियां सना ख़्वानी ख़ुदा जा ख़ास शुक्राना संदसि एहसान लासानी भलिया नौकरी